भारतीय ॾाढ ऐं बर्बरियत ख़िलाफ़ कश्मीरियुनि सां के इज़हार लाइ कंबर में रैली कढी वई। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है हाकिम खासकेली। जी हाकिम जी, कश्मीरियुनि सां यकजहती लाइ कारो ॾींहुं मल्हाए पियो वञे, जंहिंमें डिप्टी कमिश्नर कंबर शहदाद कोट ऐं गवर्नमेंट हाई स्कूल जा नौजवान शागिर्द जेके आहिनि त उन्हनि रैली कढी आहे। अचो त असां हुन सां ॻाल्हियूं कयूं त उहे छा था चवनि। कश्मीर जे सिलसिले में जी आज़ादी जे सिलसिले में असां कारो ॾींहुं मल्हायूं था पूरे पाकिस्तान में, पूरे सिंध में। ऐं DC साहब असांजे DC कंबर जे हुकुम सां असां पंहिंजे पूरे ज़िले जा उस्ताद सभई शागिर्द सभई ऑफिसर हिते मल्हायूं था कारो ॾींहुं। इंशाअल्लाह ताला असांखे उमेद आहे त असांजो कश्मीर हिकु ॾींहुं आज़ादु थींदो। We are celebrating Black Day against India. India has possessed Kashmir without any reasonable reason. We are with Kashmiris, and Kashmiris do not understand them alone. We Pakistani public and peoples and army and government are with Kashmiris. Inshallah, one day they will get their right of self determination. जेको ॾींहुं आहे असां कश्मीर सां यकजी जेके मल्हाईंदा पिया 27 अक्टूबर 1947 जेको उन्हनि फ़ौजूं लाइ कश्मीर ते कब्ज़ो कयो, असां उन्हीं खे जेको आहे ब्लैक डे करे मल्हायूं था। ऐं असांजी सॼी दुनिया खे असांजी अपील आहे त उहो असांजो साथ ॾियनि ऐं मसइले खे हल कराइनि। तव्हां हिते हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो इहो ई चवणु आहे त असीं कश्मीर हिकु ॾींहुं आज़ादु थींदो ऐं कश्मीर बनेगा पाकिस्तान।